NCPSL यानी नेशनल काउंसिल फॉर प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज जी सिंधी किड्स यानी ॿारनि जे लाइ सुहिणी सौगात। तव्हां ॾिसी सघो था सिंधी एनिमेटेड फिल्मूं सिर्फ़ NCPSL ऐप ते। तव्हां ॾिसी सघो था मम्मीअ सां, पप्पा सां, दादा सां, दादीअ सां अचो त ॾिसूं सुहिणी सिंधी कलरफुल एनिमेशन कार्टून सीरीज़। सैर करण जो नियम। सैर जे नियम जो असांजे जीवन में वॾो महत्व आहे। असां जॾहिं बि घर खां ॿाहिरि रस्ते वेंदा आहियूं, बाज़ार वेंदा आहियूं, स्कूल वेंदा आहियूं या घुमण वेंदा आहियूं त असांखे सैर करण जा नियम पालन करणु ज़रूरु खपे। इन सां असांखे धिको लॻण में बचाव थींदो आहे ऐं सुरक्षित थींदा आहियूं। कौशल, रेखा ऐं शोभा टई भाउ भेनर आहिनि। कौशल 3 दर्जे में पढ़ंदो आहे ऐं हुन जूं भेनर रेखा ऐं शोभा ॿिए 3 दर्जे में पढ़ंदियूं आहिनि। उहे टई स्कूल पंधु वेंदा आहिनि। कौशल, रेखा ऐं शोभा जी मम्मी उन्हनि खे रोज़ नियम पालन करण जो नियम यादि ॾियारींदी आहे। मम्मी पुछंदी आहे, कौशल, रेखा ऐं शोभा, तव्हांखे रस्ते ते वञण जो नियम यादि आहे न? ही गॾु टई चवंदा आहिनि, हा मम्मी, असांखे यादि आहे। उन खां पोइ टई स्कूल खां घर ईंदा आहिनि त रस्ते ते लाइट ट्रैफिक नज़र ईंदी आहे। कौशल रेखा खे रेड लाइट रुकण जो इशारो कंदी आहे। पीली बत्ती वरी हलण लाइ तयारु थियणु ऐं साई बत्ती हलण जे लाइ इशारो कंदी आहे। अहिड़ी तरह टई ट्रैफिक लाइट जे बारे में ॻाल्हाए अॻिते हलंदा आहिनि। उन खां पोइ हुननि खे रोड ते ज़ेबरा ॾिसण में ईंदी आहे। कौशल नंढी भेण खे चवंदो आहे, शोभा, रस्ते ते हलण खां अॻु रस्ते तरफ़ ॾिसणु खपे। ज़ेबरा मथां पार रस्ते ते पार करणो आहे। अहिड़ीअ तरह हू पंहिंजे स्कूल में पहुची वेंदा आहिनि। शाम जो जॾहिं घर वापसि ईंदा आहिनि तॾहिं मम्मी चवंदी आहे, ॿारो, तव्हां रस्तो लंघण जो नियम पार कयो? त टई ॿार चवंदा आहिनि, असां त तव्हांजा सभु ॿुधायल नियमनि जो पूरी तरह पालन कयो। तॾहिं मम्मी चवंदी आहे, वेरी गुड, तमामु सुठो, हलो हाणे हथ पेर धोई रोटी खाओ।